पीटीआई सां वास्तो रखंदड़ सिंध जो गवर्नर इमरान इस्माइल कराची जे वापारियनि जो सिंध में गवर्नर राज वारो मुतालबो खणी वफ़ाक़ी गादी वारे हंधि पहुतल आहे। सुभाणे MQM जे वफ़द सां गॾिजी वज़ीर आज़म सां मुलाक़ात में उहा तजवीज़ रखंदो। गवर्नर चयो आहे त IG सिंध खे उहिदे तां हटाइण जे लाइ वज़ीर आज़म खे सिफ़ारिश कई आहे। IG सिंध खे उहिदे तां हटाए रहंदुसि। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां MQM पाकिस्तान जे वफ़द ऐं गवर्नर इमरान इस्माइल जी अहम मुलाक़ात सुभाणे थींदी। MQM वफ़द जे सरबराही ख़ालिद मक़बूल सिद्दीकी कंदो, जॾहिं त मुलाक़ात में गवर्नर सिंध इमरान इस्माइल, आमिर ख़ान ऐं ॿिया बि शामिल हूंदा। ज़रियनि जो चवणु आहे त मुलाक़ात में MQM जो वफ़द वापारियनि तरफ़ां सिंध में गवर्नर राज लॻाइण जी बि तजवीज़ ॾींदो। ज़रियनि जो चवणु आहे त मुलाक़ात में जाली डोमिसाइल, बैड गवर्नेंस, आदमशुमारी, कोटा सिस्टम ऐं ॿिया मामला बि उथारिया वेंदा। वाज़े रहे त सिंध हुकूमत जे पॉलिसियुनि खां नाराज़ वापारियनि गवर्नर राज लॻाइण जो मुतालबो कयो त ज़ुल्म जी इंतिहा थी वई आहे। वॾे वज़ीर खे वापारियनि जे मसइलनि जे हवाले सां केतिरा ई ख़त मोकिलिया आहिनि, पर को बि जवाब नाहे मिलियो। ॿिए तरफ़ सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल चयो आहे त IG सिंध खे उहिदे तां हटाइण जे लाइ वज़ीर आज़म खे सिफ़ारिश कई आहे। IG सिंध खे उहिदे तां हटाए रहंदुसि। इस्लामाबाद में सिंधी सहाफ़ियुनि जे वफ़द सां मुलाक़ात दौरान गवर्नर सिंध इमरान इस्माइल चयो आहे त सिंध में अमन अमान जी सूरत हाल IG सिंध ख़राब कई आहे, खेसि उहिदे ते न रहणु घुर्जे।